नमस्ते, मां अंजलि अवां सभिनी जो सिंधी ज़ाइके में स्वागत थी कयां। अचो त सिंधी ज़ाइके जो मज़ो वठो। अॼु मां तव्हांखे सेखारण वारी आहियां भरियल पनीर जा ड्राई पीस, माना चाहियो त पकोड़ा बि चई सघो था या स्टार्टर्स जो पनीर ड्राई पनीर भरियला बि चई सघो था पिया। घुर्बल शयूं आहिनि पनीर वॾा पीस टुकुंडे में कटे रखिया आहिनि, मकईअ जो अटो, पीस बाफ़े रखिया आहिनि, गजर सन्ही कटे बाफ़ेला जंहिंसां गॾु फ्रेंच बीन्स भी सन्हा सन्हा कटे बाफ़े रखिया आहिनि, मखण, जीरो ऐं कारे मिर्च जो पाउडर, साई चटणी, लूणु, लीमे जो रस, साओ मिर्च सन्हो कटियल, शिमला मिर्च सन्हो कटियल, धाणा, पनीर कद्दूकस करियल, तेल तरण लाइ, हे ॻाढ़ा मिर्च आहिनि जेके बाज़ार में तैयार खुला कुटियल मिलंदा आहिनि। इनखे इंग्लिश में चिली फ्लेक्स या सिंधीअ में तव्हां थुल्हा पीसियल ॻाढ़ा मिर्च चई सघो था, सुका, चाट मसाला ऐं ओरिंगो जेके चाइनीज़ डिशेस में वधीक यूज़ थींदियूं आहिनि ऐं पिज़्ज़ा में ख़ासि करे यूज़ थींदी आहे। इन जो सवादु असां हिन अॼु पनीर में विझंदासीं, पाणी अटो पीसण। अचो त हाणे असां इन जो मसालो भरण जी रीत सिखूं। सभिनी खां पहिरियों असां हिन में मखण विझंदासीं। मखण में 1 खां 2 चमचो तव्हां मखण विझो। हुन में साओ मिर्च, बाफ़ियल भाॼियूं, पनीर, पहिरियों त शिमला मिर्च विझणो आहे, जीअं उहो सेकजी वञे भाॼियुनि सां गॾु। ऐं पोइ जीअं थोरो शिमला मिर्च सेकजी वञे, तव्हांखे लॻे कि अधु कचो पको थी वियो आहे त पोइ तव्हां पनीर विझी सघो था। ऐं आस्ते आस्ते भाॼियुनि खे दॿाईंदा बि वञो जीअं पाण में मेल खाइजी वञनि। हाणे असां हिन में पनीर विझंदासीं। जीअं त पहिरीं असां ॿाहिरियों हिस्सो सॼो पनीर जो खयो आहे त मसाले में पनीर जो हिस्सो घटि खणंदासीं। कद्दूकस कयल पनीर भाॼियुनि जे हिसाब में घटि हूंदो, खाली जीअं स्वादु अचे थो, माना भाॼियूं वधीक पनीर घटि। पोइ इन में चाहे तव्हां कहिड़ो बि मसालो भरे सघो था, चाहियो त मकाई बि विझी सघो था या पटाटे, सादे पटाटे में थोड़ा मसाला विझी उहो बि भरे सघो था, पर हे मां मिक्स वेजिटेबल जो कयो आहे। हाणे इन में असां ॻाढ़ा मिर्च जेके थुल्हा पीसियल खया आहिनि उहे विझंदासीं। इहो अंदाज़ तव्हां अधु चमचो विझी सघो था। ऐं ओरिंगो, इहो बि अधु खां 1 चमचो जेतिरो स्वादु तव्हांखे खपे विझी सघो था। इन जे मथां जीरो ऐं कारा मिर्च जो पाउडर छटींदासीं। पोइ चाट मसाला, अगर तव्हां पनीर में नथा भरियो त ही ॾिठो वञे त हिक टाइप जी चाट भी तैयार थी वई। इन में तव्हां खाली मथां लीमे जो रस विझी सॼो त तव्हांजी चाट हीअ तैयार थी वई।
ऐं लूणु विझणु न भुलिजो। लूणु त पहिरियों खपे। जीअं मां तव्हांखे पहिरियों बि चयो आहे कि लूणु हमेशह भाॼीअ में पछाड़ीअ जो विझबो आहे। ही तयार थी वियो हाणे असांजे भरण जो मसालो। त हलो हाणे असां पनीर खे कीअं पिसाए रखिजे ऐं उनजा पकोड़ा इनखे कीअं भरजे उनमें, पर भरण लाइ विच में कटणो त पवंदो न, त पहिरियों पनीर खे कटणो पवंदो, तेसी मसालो भले थोरो थधो थिए। जीअं त्रिकोणा असां वॾा पीस करे रखिया आहिनि, उनमें असां हिनमें शेप में सी ॾेई विच में विचों पीस कढी करे उनमें जॻह ठाहींदासीं। पर इन ही आकार में कटणो आहे जे आकार में पहिरियों खां ई पनीर जो वॾो पीस कटियल आहे। उनमें एतिरी जॻह करणी आहे जीअं अंदर मसालो आसानीअ सां भरे सघूं। अहिड़े नमूने हिकु करे असां सभु पीस कटींदासीं। हाणे असां इन जो पेस्ट ठाहींदासीं जंहिंमें असांखे हे ॿोड़णो आहे। त उन खां पहिरियों पनीर ते थोरो सो लूणु छिड़के छॾींदासीं जीअं असांखे पनीर खाइण में फिको न लॻे। ऐं थोरो थोरो लीमे जो रस भी हणी छॾींदासीं जीअं पनीर में स्वाद अचे। इन जे मथां वधीक स्वादिष्ट करणो आहे त जेको ओरिंगो असां मसाले में विधोसीं उहो ई साॻियो असां पनीरनि जे मथां भी छटके छॾियूं त उनमें स्वाद अची वेंदो। हाणे असां पेस्ट ठाहींदासीं। पेस्ट में जेके दाणा कटे रखिया आहिनि उहे विझंदासीं। कॉर्नफ्लोर में दाणा विधा, ऐं लूणु विझंदासीं। बचल लीमे जो रस विझंदासीं ऐं पाणीअ सां पेस्ट ठाहींदासीं। अहिड़े रीत सां हुजे जीअं सॼे पनीर ते चोटी पए, जीअं तव्हां पनीर जो हिकु हिकु पीस ॿोरे सघो। हाणे असां हिननि टिकुरनि कटियल शेपनि में इहो मसालो भरींदासीं, पर ध्यान सां जीअं हे टुटनि न। दबाए अंदर ताईं विझणो अथव। हिक हिक पीस में मसाले खे भले पिसींदा विझंदा थियो। हाणे इनखे तरणो कीअं आहे उहो मां तव्हांखे रीत ॾेखारियां थी। डोसे जो तओ चइजे न तई चइजे, पर हिनखे हिकु किरे जो फ्राई पैन नंढी सिधी तई चई सघिजे थी। उनमें पहिरियों तव्हां तेल विझी थोरो गरम कयो। असांखे फुल बुॾियल बि तरणो कोन्हे, माना जंहिंखे डीप फ्राई चऊं था। घटि तेल में असांखे तरणो आहे। हिकु हिकु पीस हुन पेस्ट में धीरे सां असांखे रखिणो आहे ऐं आस्ते आस्ते चमचे जे जोर ते विच में रखी ऐं मथां असांखे पेस्ट विझणी आहे जीअं चइनी पासे खां पेस्ट लॻे ऐं मसालो बि पूरी तरह सां ढकिजी वञे। पोइ हल्के हथ सां खणी इहो ख़ासि ध्यानु रखिणो आहे जेको असां मसालो भरियो आहे उहो निकिरणु न खपे। ऐं हे असां तेल गरम आहे रखियोसीं। हिकु हिकु करे
इनखे चइनी पासनि खां अॻियां पुठियां सभिनी हंधि इहा पेस्ट बराबरि लॻी वञे। ऐं हा, इहा ॻाल्हि ज़रूर ध्यानु रखिजो, ॿई कम करे रहिया आहियो, पेस्ट में ॿोरे बि रहिया आहियो ऐं तरे बि रहिया आहियो, त ईअं न ध्यानु पेस्ट हणण में हुजे ऐं पकोड़ो सड़ी वञे त बाहि घटि रखिजो। हाणे तव्हां ॿियो पीस बि गॾो गॾु रखी सघो था ऐं पहिरें पीस खे धीरे सां साइड खां तेल हणणो आहे, जीअं त हे असांखे डीप फ्राई न करणो आहे त पासा कीअं पचंदा, त तेल असांखे साइड खां हणणो आहे। हाणे जीअं त जॾहिं अगरि हिकु पासो हेठियों पासो पची वेंदो त तव्हांखे पाण ई ख़बर पइजी वेंदी कि पासो पची वियो आहे। टर्न करणो आहे ऐं ॾिसण ईंदव त पनीर पची वियो आहे। हे ॾिसो असांजा भरियल पनीर पकोड़ा या कटलेट चओ, भरियला पनीर तैयार आहिनि। पोइ हाणे तव्हां चाहे चटनीअ सां खाओ या सॉस सां खाओ या खाओ ईअं। सभिनी खां पहिरियों असां हिन में मखण विझंदासीं। 1 खां 2 चमचो तव्हां मखण विझो। साओ मिर्च, बाफ़ियल भाॼियूं, पहिरियों त शिमला मिर्च विझणो आहे। जीअं थोरो शिमला मिर्च सेकजी वञे, तव्हांखे लॻे कि अधु कचो पको थी वियो आहे त पोइ तव्हां पनीर विझी सघो था। हाणे असां हिन में पनीर विझंदासीं। जीअं त पहिरीं असां ॿाहिरियों हिसो सॼो पनीर जो खयो आहे त मसाले में पनीर जो हिसो घटि खणंदासीं। कद्दूकश कयल पनीर भाॼियुनि जे हिसाब में घटि हूंदो। ॻाढ़ा मिर्च जेके थुल्हा पीठल खया आहिनि ऐं ओरेंगो, जीरो ऐं कारा मिर्च जो पाउडर छटींदासीं। पोइ चाट मसाला। त ही ॾिठो वञे त हिक टाइप जी चाट बि तैयार थी वई। ऐं लूणु विझण न भुलिजो, लूणु त पहिरियों खपे। ही तैयार थी वियो हाणे असांजे भरण जो मसालो। वॾा पीस करे रखिया आहिनि। जॻह ठाहींदासीं। उन में एतिरी जॻह करणी आहे जीअं अंदरि मसालो आसानीअ सां भरे सघूं। इन जो पेस्ट ठाहींदासीं जंहिंमें असांखे हे ॿोड़णो आहे। पर उन खां पहिरियों पनीर ते थोरो सो लूणु छिड़के छॾींदासीं जीअं असांखे पनीर खाइण में फिको न लॻे। ऐं थोरो थोरो लीमे जो रस बि हणी छॾींदासीं। वधीक स्वादिष्ट करणो आहे त जेको ओरिंगो असां मसाले में विधोसीं उहो ई साॻियो पेस्ट में जेके दाणा कटे रखिया आहिनि उहे विझंदासीं ऐं लूणु विझंदासीं। बचल लीमे जो रस विझंदासीं ऐं पाणीअ सां पेस्ट ठाहींदासीं जीअं तव्हां पनीर जो हिकु हिकु पीस ॿोरे सघो। हाणे असां हिननि टिकुड़नि कटियल शेपनि में इहो मसालो भरींदासीं। दॿाए अंदरि ताईं विझणो अथव। तेल विझी थोरो गरम कयो। पेस्ट विझणी आहे जीअं चइनी पासे खां पेस्ट लॻे ऐं मसालो बि पूरी तरह सां ढकिजी वञे। पोइ हल्के हथ सां खणी ऐं हे असां तेल गरम आहे रखियोसीं त तेल असांखे साइड खां हणणो आहे। टर्न करणो आहे ऐं ॾिसण ईंदव त पनीर पची वियो आहे। भरियला पनीर तैयार आहे।